मैं इस बहस में दरअसल ये बात करना चाह रहा हूं कि आपने जो इब्तिदा में जो इंट्रोडक्शन दिया उसमें आपने सिंध का जिक्र किया कि आखिरकार सिंध में इतना टर्मोइल क्यों है। तो मैं थोड़ा सा इस पर बात करना चाहता हूं एक लॉन्ग हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में कि सिंध क्या है। सिंध की सरजमीन सिंधु दरिया ने बनाया है, आप ये बात जहन में रखें। और सिंधु दरिया जो है वो 2 करोड़ साल से बह रहा है। इस धरती की उम्र 5 अरब बरस है और थर में जो कारून जहर जबल है उसकी उम्र 4.7 बिलियन ईयर्स है। इंडस का जो राइट बैंक है वो किसी जमाने में अखाएमेनन का जो कदीम ईरानी सल्तनत था उसका हिस्सा था। अयूब खान ने के ज़माने में एक मरतबा शहनशाह ईरान ने बयान दिया था कि अयूब खान साहब को ज़रा ज़बान संभाल कर बात करनी चाहिए। उनको समझना चाहिए कि इंडस रिवर का जो राइट बैंक है वो कदीम ईरानी सल्तनत का हिस्सा था, डायरियस द वन ग्रेट के ज़माने का, जिसके हवाले से हम समझते हैं कि यह रनीकोट जो है वो शायद उसी ईरानी कदीम सल्तनत का ईस्टर्न जो है वो फोर्टिफिकेशन वॉल है। तो मेरे कहने का मकसद यह है कि कदीम सिंध को अहमियत इस वजह से है क्योंकि ये इंडस वैली का लोअर पार्ट है। आज का जो पाकिस्तान है वो लोअर इंडस वैली की ज्योग्राफी में कायम है। आज के पाकिस्तान का तारीखी और हकीकी अगर नाम रखा जाएगा तो दैट वुड बी लोअर इंडस वैली पाकिस्तान। अच्छा, और इस इलाके के कई नाम तब्दील हुए हैं। मुख्तलिफ जो लोग आए, जो हमले आवर आया, उन्होंने इस इलाके को एक नया स्टेट बनाया और उसका एक नया नाम रखा। अच्छा, तो मेरे कहने का मकसद यह है कि ये जो इंडस वैली की ज्योग्राफी है इसको समंदर लगता है और जिस इलाके को डीप सी से कांटेक्ट रहता है उसको सारी दुनिया से कांटेक्ट है। पूरे पाकिस्तान का सबसे ज्यादा शाहूकार इलाका सिंध है, पूरे पाकिस्तान का सबसे इंपॉर्टेंट इलाका सिंध है। आप ये अंदाजा लगाएं कि वी हैव गॉट 200 बिलियन टन्स ऑफ कोल इन थर, वी हैव गॉट 125 स्क्वायर किलोमीटर्स ऑफ ग्रेनाइट इन थर, वी हैव गॉट 100 माइल्स ऑफ स्ट्रिप ऑफ चाइना क्ले इन थर। और थर वो इलाका है जहां हर साल कहत होता है, लोग मर जाते हैं। व्हेन यू ट्रैवल इन थर आपको रास्ते के दोनों तरफ से जो है ना वो ढांचे मिलते हैं जानवरों के और वो डिजीज और डेथ होता है। अब यह है कि चूंकि इंडस ने ये इलाका बनाया है तो इंडस ने एक कॉन्टिनेंटल शेल्फ बनाया है, समंदर में 150 मील का एक स्लोप बनाया है। ईस्ट इंडिया कंपनी के इंजीनियर जब यहां आए तो दे वर रियली सरप्राइज्ड टू सी। उन्होंने कहा कि ये तो दिस इज द वंडर ऑफ द वर्ल्ड। वी हैव गॉट 150 किलोमीटर्स ऑफ कॉन्टिनेंटल शेल्फ इन सिंध। India has got only 6 kilometers of continental shelf and Balochistan has got only 6 kilometers of continental shelf। तो अब जो है वो सिंध की मैं अहमियत की बात कर रहा हूं और हमारे यहाँ मुसीबत ये है, हमारे यहाँ इल्म की हालत ये है कि एक अखबार में मैंने खबर पढ़ी कि जी ये दरियाए सिंध जो है इसका हम नाम तब्दील करके दरियाए पाकिस्तान रखना चाहते हैं, क्योंकि अगर इसका नाम दरियाए सिंध होगा तो सिंधी कहेंगे कि ये तो हमारा दरिया है तो ये पानी इसका हमको दे दो। अनवर साहब, अच्छा एक मुझे बात खत्म करके दें कि दरियाए सिंध का मकसद ये नहीं है कि ये दरिया सिंध का है, सिंध नाम इस दरिया का है, सिंध के खित्ते पर नाम इस दरिया के नाम से पड़ा है। नहीं, मैं सिंध के मुकदमे के हवाले से मुझे जो एक बात मैं समझता हूं वो ये है कि सिंध का मुकदमा सियासी भी है, सिंध का मुकदमा एनवायरमेंटल भी है, सिंध का मुकदमा कल्चरल भी है, सिंध का मुकदमा इकोनॉमिक भी है। सिंध के मुकदमे के कई पहलू हैं और मैं समझता हूं कि सिंध का मुकदमा सिर्फ माहिरीन लड़ सकते हैं।
मेरे सामने जो सियासतदान बैठे हैं, मैं इनको पॉलिटिकल एक्सपर्ट समझता हूं। वो अपने फील्ड में एक्सपर्ट्स हैं, लेकिन हमारे यहाँ आर्कोलॉजिस्ट मौजूद हैं। IUCN ने अभी हाल ही में सिंध पर किताब छपी है, एनवायरनमेंट एंड डेवलपमेंट, आप वो देखें, उसमें एनवायरनमेंट के हवाले से जो है वो सिंध का एक नक्शा पेश किया गया है। वी हैव गॉट 2 वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन सिंध, एक मोन्जोदड़ो है, एक मकली है। मकली इज द बिगेस्ट नेक्रोपोलिस ऑफ द वर्ल्ड। कारूझर माउंटेन का मैंने आपको बताया, इट इज स्प्रेड इन 125 स्क्वायर किलोमीटर्स एरिया, सारा ग्रेनाइट है। उसका फुट बाय फुट टाइल जो है वो कराची के मार्केट में 1000 रुपए मिलता है। उसकी रॉयल्टी थर को नहीं मिलता है, सिंध की रॉयल्टी सिंध को नहीं मिलता है। सिंध का मुकदमा सिर्फ NFC अवार्ड नहीं है, सिंध का मुकदमा सिर्फ कालाबाग डैम नहीं है, सिंध का मुकदमा जो है वो सिंधु दरिया है। सिंध का मुकदमा इंडस सिविलाइजेशन से लेकर जितने हुक्मरान यहां आए हैं वो सारे मुलजिम हैं, और सिंध का मुकदमा सिंध के अवाम ने हर दौर में लड़ा है। रूपल कोल्ही ने वो मुकदमा कारूझर माउंटेन में लड़ा है। जनाब, इस खित्ते में बहुत सारे लोग पैदा हुए, उन्होंने बहुत अच्छा अपना केस लड़ा है, लेकिन वो मजलूम है। वो क्योंकि वो इंडस रिवर के पछाड़ में है। वो सिंधी में कहते हैं 80 माण्हू लाड़ जा, दरिया हजे पछाड़ जा। वी आर द टेल एंडर्स। शमशेर हैदरी सां जॾहिं मां हक़ मौजूद चई मिलंदो आहियां त हू जवाब में चवंदो आहे ना हक़ मौजूद। इहो इमोशनल रिएक्शन 21वीं सदीअ जे सिंध जे सीनियर तरीन शाइर जो आहे, ऐं 17वीं सदीअ जे पोएं ॾहाके ऐं 18वीं सदीअ जे पहिरें अध जे अज़ीम सिंधी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ चयो त अघियो काओ कच माणकनि मोट थी, पलय पायो सच आछींदे लज मरा। शाह सचल सामीअ वारे अज़ीम अदबी टिकुंडे जे हिकिड़ी ॿी कुंड मां आवाज़ अचे थो, माठ करियां त मुशरिक थियां, पुछां तां काफ़र, इन ई वाईअ भर सम्झे को सचे ॾिनो चए। ऐं इन अदबी टिकुंडे जी टी कुंड चए थी, नाहक जीरुले थो करमनि जे कुलपत में, बिना भगत भगवान जे भरम कीन खुले, तॾहिं गंढ खुले जॾहिं सामी मिले स्वरूप सां। सो असां सां जेकी नाहक थियनि था, शायदि उन्हनि जो हिकिड़ो कारण इहो आहे त असांजा कर्म किना आहिनि। हक़ ऐं नाहक जे इन कॉन्सेप्चुअल डिबेट में मां हिकिड़ो भिटाईअ जो बैत पढ़ंदुसि, जेको ससीअ जे हवाले सां भिटाई साहिब लिखियो हो। कंहिं जंहिं घेड़ घिड़ी जीअं अवतड़ा तड़ुसि, सालिम घिड़ी सुहिणी कुननि की न कयोसि, अहुसि अखड़ुनि में पिरनि जो पयोसि, हक़ां हक़ थियोसि हुई तालिब हक़ जी। इन हक़ खे अॼु जे सुहिणनि खे असां सिंधी रोज़ानो गजर ऐं मूरीअ वांगुरु पवंदा आहियूं। गुज़िरियल सालनि जूं रिपोर्टूं इहो आहिनि त असां सरासरी तौर ते 2 औरतूं असां सिंध वारा सिंधी रोज़ानो पुछियूं आहिनि। अलबते हिन साल 2004 में असांखे अहसासु थियो त असांजो त इंडस सिविलाइजेशन सां तालुक़ु आहे, असां त सिविलाइज़्ड माण्हू आहियूं। इन जे करे पोइ असां कसु खाई हिन साल सिर्फ़ु 300 औरतुनि खे क़तलु कयो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असांजो हेरिटेज छा आहे ऐं असांजा जो अमल छा आहे। तॾहिं ते शमशेर चवंदो आहे त असांजे 30 खां पोइ जेके सिंधी राइटर पैदा थिया आहिनि, से ग्राउंड रियलिटीअ जो घणो जाइज़ो नथा वठनि। पर असां ख़ासि करे
जे बुनियाद ते जेकॾहिं एनालिसिस कई वेंदी त साबित थींदो त असांजे फ्यूडल कल्चर मुताबिक़ हक़ माना मर्द ऐं नाहक माना औरत। सिंधी ॿोलीअ जे जदीद लुग़त में इन ॿिनि लफ़्ज़नि जी माना ईअं लिखणु घुरिजे, इहो असांजो फ्यूडल कल्चर आहे। सो साईं इन मां अंदाज़ो लॻायो त असां शाह सचल ऐं सामीअ जा केॾा वॾा पोइ लॻा आहियूं। असां सिंधी ॿोलीअ जे वॾे में वॾे शाइर जे कलाम में इस्तेमालु कयल लफ़्ज़नि जो 50% मस सम्झंदा आहियूं, जॾहिं त कराची में रहंदड़ असांजा ॿार न खे नाख़ुन सॾींदा आहिनि। सिंध जे वॾे में वॾे मुहक़िक़ भिटाईअ जे पारकू डॉक्टर नबी बख्श खान बलोच तरफ़ां तरतीब ॾिनल भिटाईअ जे लुग़त मां बाने खान शेख, जीमैन मुंघाणीअ ऐं रहमान पालारीअ जेके ग़लतियूं कढियूं आहिनि से अच्छे ते कारे तौर ते महफ़ूज़ आहिनि। हाणे त असां वटि अहिड़ा जवान बि पैदा थिया आहिनि जेके चवनि था त अचो त भिटाई जे बेतन में तसहीह करियूं ऐं भिटाई जेके ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उहे कढी उन्हनि जी जाइ ते सही लफ़्ज़ लिखूं। इन हवाले सां असांजे हिकिड़े सिंधी अदीब ऐं शाइर तजवीज़ ॾिनी आहे त भिटाई जे हिकिड़े बेत में इस्तेमालु कयल लफ़्ज़ नोम कढी उन जी जाइ ते उनजो को सिंधी मुतबादिल लफ़्ज़ लिखियो वञे। इहो सभु कुझु असां इहो ॼाणंदे करे रहिया आहियूं त भिटाई शाइरी ऐं ॿोलीअ सां गॾु मौसीक़ीअ जो बि एॾो वॾो ॼाणू हो जो हुन तंबूरे में ॿिनि इज़ाफ़ी तारुनि जो वाधारो करे वरितो हो। जॾहिं त असांखे को कलाम ॿुधंदे ख़बर बि न पवंदी आहे त ॻाइणो इहो कलाम कहिड़ीअ रागणीअ या राग में ॻाए थो। पर पोइ बि असां पाण खे भिटाईअ खां वॾो शाइर साबित करण जे चकर में आहियूं ऐं खुलम खुला चई रहिया आहियूं त भिटाई तनक़ीद खां छो बालातर आहे। ॼण त असां सुरबाटनि में ईअं चई रहिया आहियूं त भिटाईअ जे बेतनि में फैशनिगारी आहे ऐं हुन जा के बेत इख़लाक़ खां किरियल आहिनि। लंडियूं लख लहन जे अछीन थियूं आम खे से सतियूं को कजनि जे साढे रखनि सील खे। लक्ष्मण साहब इहे बेत पढ़िया, इन्हनि बेतनि जी हिकिड़ी खंदी आहे, हिन ते सिंध में ख़ासि हिकिड़ी कंट्रोवर्सी हली आहे। सचल त आहे काफ़र शाइर जी नूरी नारी नाहियां यारो आहियां रब जबार मूंखे भेनर छा थियूं ॿुधायूं। नूरी नारी नाहियां यारो आहियां रब जबार भेनर मूंखे छा थियूं भायूं। नऊज़ बिल्ला अहिड़े शाइर खे जे चवण ते केरु हलंदो। भला ब्लास्फेमी ला में फांसी खाइणी त नाहे, बाक़ी बचो सामी सो जे मुस्लमान हुजे हा हुन जे कलाम खे वीचार हेठि ज़रूरु आणंदी आहे। तराईला सुर्खी लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े ॻाए, सांझ बि सुर्खी लाए कंहिंजो राग अलापे वेठी। राति थियण खां अॻु में पंहिंजी मूंझ मरोड़े ॻाए, सुर्खी लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े ॻाए। जनमनि जूं चथरूं ऐं टोकूं रूह तां रोड़े ॻाए, हू ॾिस वीना अंधियारे में आग अलापे वेठी। सुर्खी लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े ॻाए, सांझ बि सुर्खी लाए कंहिंजो राग अलापे वेठी। हीअ कंहिंजे दिलि जी पीड़ा आहे, मन मां रत च्वाका करे टमी पई आहे। हीअ कंहिंजे अखि जो ॻोढ़ो आहे, हीअ कंहिंजे अखि जो ॻोढ़ो आहे, मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंद जीअं अॼु वसी पियो आहे। हीअ कंहिंजे पब जो खड़को आहे, बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो कोई नाहे। हीअ कंहिंजे साह जो पाछो आहे, हलियो वञण खां पोइ बि कमिरो सुरहो आहे। हीअ कंहिंजे अखि जी सुर्खी आहे, जंहिंखे ॾिसंदे ॻाढ़े रंग सां इश्क लॻी वियो आहे। हीअ कंहिंजे प्यार जो सॾु आहे, सूर बि हांव ते थधिड़ा कढण लॻा आहिनि। ज़ंजीरूं सींगार लॻनि थियूं, मौत बि विसरी वियो आहे, जीअण सां नींहुं लॻी वियो आहे।